तो घणे वक़्त खां पोइ साई पटी आहे, पोइ पट बि तोखे टाइम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां अवां जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार हमारी सिराए आयो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी ब्लॉग। जी हाँ दोस्तों, जीअं त अवां मुंहिंजे हिन चैनल खे जन जन दोस्तनि सब्सक्राइब कयो आहे, उन दोस्तनि जी वॾी महिरबानी, लख थोरा लख लाइक। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशा गुलनि जा टिकंदा टिड़ंदा रहो, इहा मुंहिंजी दुआ आहे। त जीअं त मुंहिंजे हिन चैनल खे जेके न्यू दोस्त जन जन दोस्तनि सब्सक्राइब किया उन्हनि में आहे असांजो मोहतरम जनाब जी हाँ साजन अली साहब जट, जंहिंजो तालुक़ आहे जातीअ खां, उन असांखे सब्सक्राइब कयो आहे। नज़ीर अहमद पंजाबी अतव खां, असगर अली थेबो कढण शहर बदीन खां, ऐं हुन खां अलावा गुलाम मुस्तफ़ा चावरी साहब खटे खां, ऐं शेर सोलंकी साहब लालू रैंक खां, ऐं जन के दोस्त हींअर मां उन्हनि जा घणा दोस्त आहिनि, उनजा नाला एतिरा मां नथो ॿुधाए सघां जो टाइम थोरो हूंदो आहे, इन जे करे जेके दोस्त हींअर न्यू आहिनि मुंहिंजे हिन चैनल ते उन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश कयां थो त जल्दी जल्दी मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कनि। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे दॿाइनि त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन उन दोस्तनि ते पहुचे मिले, उन्हनि खे बहितरीन अपडेट। जीअं त अवां ॾिसो पिया सोप सीरियल वेरनि जी बस्ती ऐं तमामु जेके सिंध टीवी ते जेके बि ॾिसंदड़ ड्रामा आहिनि, जेके दोस्त जितां जितां अवां वेरनि जी बस्ती ड्रामो ॾिसी रहिया आहियो, कहिड़े शहर खां ॾिसी रहिया आहियो ऐं कहिड़े ॻोठ खां ॾिसी रहिया आहियो, पंहिंजो जेको आहे नालो, पंहिंजी ज़ात, पंहिंजे शहर जो नालो लिखी कमेंट बॉक्स में लिखो त जीअं मां अचण वारे वीडियो में अवां दोस्तनि जो नाले सां शुक्रियो अदा कयां, ऐं अवां दोस्तनि जी वॾी महिरबानी, लख थोरा लख लाइक। ऐं हाणे ॻाल्हि कंदासीं असीं जेका सुब सीरियल वेरनि जी बस्ती जेके अवां दोस्तनि खां जेका किस्त नंबर 5 मिस थी चुकी आहे, उन बाबति अवां दोस्तनि खे मां ॾींदुसि रहनुमाई आगाही ॾींदुसि त जिन जिन दोस्तनि खां ही मिस थी वई हुई, उन्हनि ड्रामो कंहिं मजबूरी तहत या को पैकेज न हुजण जे करे या लाइट न हुजण जे करे या मां दोस्तनि खां इहा किस्त मिस थी वई आहे, इन जे लाइ अवां दोस्तनि खे मां गुज़ारिश कंदो हलंदुसि त जल्दी जल्दीअ में अवां जेकॾहिं मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहियो त सभ खां पहिरियां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे वठो ऐं बेल वाल बटन खे दॿाए छॾियो ऐं लाइक कमेंट करणु न विसारींदा कयो, ऐं मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसणु न विसारींदा। जल्दी जल्दी मुंहिंजे हिन वीडियो खे वॉच करो पूरो, छो त अवां जी जेका सपोर्ट आहे, अवां जो जेको सहकार आहे, अवां जेको साथ आहे, मुंहिंजे लाइ तमामु घणो क़ाबिल इज़त आहे। मां दोस्तनि जो थोराइतो आहियां, जन जन दोस्तनि मूंखे जेको आहे कमेंट कंदा आहिनि, लाइक कंदा आहिनि ऐं मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो आहे ऐं पूरो मुंहिंजे हिन वीडियो खे वॉच कंदा आहिनि, उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानी। दोस्तो जीअं त असीं ॻाल्हि कयूं पिया किस्त नंबर 5 जी, जीअं शिरोज़ ख़ान ऐं बहादुर ख़ान जेका पंहिंजे पुट खे सम्झाए थो पियो त जेके अॼुकल्ह जी जेके ओनायूं आहिनि, जेके तुंहिंजियूं ग़लतियूं आहिनि, जेके तुंहिंजा इहे कमकार आहिनि, सभिनि खे मुंहिंजी नज़र आहे ऐं मां हाणे चाहियां थो त तुंहिंजी शादी कराइणु घुरिजे। जंहिं ते शिरोज़ ख़ान पंहिंजे ख़ान बहादुर पीउ खे चए थो त अबा अञा तव्हां पुराणे दौर जा आहियो ऐं जेको दौरु हले थो पियो उहो डिजिटल दौरु हले थो पियो ऐं मथां कमदार अची वञे थो ऐं कमदार खे चए थो त सावण फ़क़ीर जी जेका छोकिरी आहे उन ते कंहिं हमलो कयो, कंहिं अगवा कयो, उन जी का ख़बर आहे? जंहिं ते जेको आहे धनी बेग खे ख़बर हुजे करे जेको कमदार आहे उनखे ख़बर बि हूंदी आहे, ऐं उहो जेको आहे नज़रूं शिरोज़ ख़ान खणी करे पोइ बि ॻाल्हि लिक में ॿुधाईंदो आहे त साईं मां घणे भाङे उन्हनि जेको आहे ॾोहारनि ते पहुतो आहियां ऐं जल्द अज जल्द मां उन्हनि जो जेको आहे कंहिंजे साम्हूं उनजा नाला नथो ॿुधाइणु चाहियां। ख़ान बहादुर ख़ान खे ॿुधाईंदो आहे जीअं त ख़ान बहादुर ख़ान कावड़ में अची उनखे चवंदो आहे त कीअं बि करे जेको आहे तूं कमदार इहो कमु करे ॾेखार त इहो कोई केरु आहे जेको ज़ीनत खे अगवा करण वारो। ऐं हुन खां अलावा ॿियो सीन लॻे थो पियो ख़ान बहादुर ख़ान चांदोकी जो जेको आहे रिश्तो वठण जे लाइ होॾां वञे थो ऐं चांदोकी जे रिश्ते वठण जे लाइ उन जेको पीउ आहे उन खां घुर करे थो, जंहिं ते चांदोकी जे उहो पीउ हुनखे चए त मां पंहिंजी चांदोकीअ खां उनजी जेको आहे रज़ामंदी ज़रूरु वठंदी आहियां। ते उनजी जेका माउ वेठल हूंदी आहे चांदोकी जी, उहा बि इन फ़ैसिले जेको इनकार कंदी आहे त असां फ़िलहाल पंहिंजी छोकिरीअ खां इजाज़त वठंदासीं। जिथे ख़ान बहादुर ख़ान जी जेकी घरवारी आहे उहा जेका चांदोकी खां पुछण जे लाइ वञे थी ऐं चांदोकी खे सम्झाए थी पई त तूं इहो जेको आहे
रिश्तो ठुकराए तोखे शेरोज ख़ान जी ख़बर आहे जंहिंजे चांडोक चए थो मूंखे ख़बर आहे त मां हरू भरू जेको आहे हिन आड़ा में पंहिंजे पाण खे सटण नथी चाहियां ऐं ॿिए पासे जेका चांडोकी आहे उहा हैदर अली सां नाले हिकिड़ो जेको पुलिस इंस्पेक्टर आहे या DSP आहे बाक़ाइदा किस्तूं अञा कोन आयूं आहिनि जीअं अची वेंदियूं उन बाबति अवां दोस्तनि खे मां ज़रूरु अॻाईंदुसि उन सां प्यार करे थी ऐं उन्हनि सां जेको आहे पंहिंजो लव करे थी उन में कचहरी हले थी उन्हनि जो उहो सीन लॻे थो हुन खां पोइ खान बहादुर खान खां पोइ वरी हिकिड़ो ॿियो सीन लॻे थो जेको उहो ॿुधाए थो पोइ सावण फ़क़ीर और सावण फ़क़ीर ऐं जेका हुते माई बीठल हूंदी आहे माई हुनखे चवंदी आहे त तूं एॾो को साधू आहीं जीअं त सावण फ़क़ीर चवंदो आहे मां एतिरो साधू बि न आहियां जो नक समानी खायां मूंखे सभु ख़बर आहे ऐं मां अन क़रीब जेको आहे उन्हनि खे बेनकाब कंजन मुंहिंजी नियाणी जी ही हालत कई आहे ऐं हुन खां अलावा दोस्तनि खे मां इहो ॿुधाईंदो हलां ऐं ॿियो पोइ वरी आख़िरी सीन लॻे थो चिबड़ जो जेको चिबड़ आहे जेको मानी खणी अचण वारो जेको आहे गार्ड हिनखे सां कचहरी कनि था पिया हिते हिन सीन जेको आहे हिन पूरी किस्त जो वेंडअप पियो थिए त दोस्तो जेकी अचण वारी जेकी किस्त आहे उन में हाणे छा थींदो कहिड़ो हिनमें मरयल थींदो ऐं ॿिए पासे जेको आहे शेरोज ख़ान उन्हनि पंहिंजनि माण्हुनि खे बि घुराए वठे थो जन ज़ीनत खे अगवा करण में उनजी मदद कई हुई ऐं उन्हनि खे चयो त जल्द अज जल्द इनखे जेको आहे ख़तमु करणो मूं तव्हांखे ॿुधायो जेकॾहिं बाबा खे ख़बर पई त इन छोकिरी खे ज़ीनत खे अगवा करण में मुंहिंजो हथ आहे तूं मूंखे ज़िंदा कोन छॾींदे मुंहिंजी बदनामी थींदी त बहितर आहे कीअं बि करे छोकिरी खे ख़तमु कयो ऐं इहा बि ग़लती न कजे विच में मां बि न अचां जंहिं ते उहे चवनि था पिया त उन ते पारे ॾियण वारा तव्हांजे बाबा जा माण्हू बीठल आहिनि ऐं असीं इहा कोन ग़लती कंदासीं दोस्तो ही हुई किस्त नंबर 5 जी जेको आहे अॿु जेका अवां दोस्तनि ताईं पहुचाई जेका अचण वारी किस्त आहे 6 नंबर उन 6 नंबर किस्त में छा थींदो छा थियण वारो आहे उहो ॾिसण विसारींदा ऐं हर जेको आहे सूमर खां जुमेरात ताईं जेको ड्रामो हले थो पियो अवां दोस्तनि जे लाइ मां इहा अपडेट खणी पहुतो आहियां इनशाला मां उमेद कयां थो त मुंहिंजी हीअ जेका अपडेट अवां दोस्तनि खे तमामु घणी पसंदि ईंदी ऐं जेके दोस्त अञा ताईं मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब न करे चुका आहिनि त उन्हनि दोस्तनि खे मां वरी बि इहा गुज़ारिश कयां थो त जल्दी में दोस्त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे बि दॿाए छॾियो त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अवां दोस्तनि सां अवां पूरी प्यारनि दोस्तनि जे मोबाइल ताईं पहुचे मिले अवां खे बहितरीन अपडेट ऐं जेके बि अवां ड्रामा ॾिसंदा आहियो सिंधी मीडिया जा उन्हनि सभिनी ड्रामनि जी मां अपडेट अवां दोस्तनि ते पहुचाईंदो आहियां मां उमेद कयां थो त मुंहिंजी जेका इहा वॉइस आहे अवां दोस्तनि खे तमामु भली लॻंदी हूंदी ऐं अगरि कसी बि लॻे थी त मां अवां दोस्तनि खे वरी बि गुज़ारिश कयो त इन लाइ दरगुज़र करे मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं वॉच कंदा कयो दोस्तो आख़िर ताईं वॉच करण सां तव्हांजी सपोर्ट जी मूंखे तमामु घणी ज़रूरत आहे जेकॾहिं अवां मूंखे सपोर्ट न कंदव मुंहिंजे वीडियो खे न ॾिसंदव त ज़ाहिर जेके मां हीअ महिनत कयां अवां जे लाइ मुंहिंजी सारी महिनत रायगा हली वेंदी त दोस्तनि जी वॾी महिरबानी अलाह ताला ख़ुशि हुजे आबाद हुजे हमेशह गुलनि जा टेकंदा टणंदो रहो ऐं लाइक कमेंट बॉक्स में हलिया वञो ऐं लिखो पंहिंजो नालो पंहिंजी ज़ात पंहिंजे शहर जो नालो लिखो ऐं पंहिंजे दोस्तनि जी रहनुमाई जे लाइ ऐं हिन ड्रामे बाबति जिन दोस्तनि जिन फनकारनि जो अमांखे कमु पसंदि अचे थो त उन्हनि दोस्तनि जा उन्हनि अदाकारनि जा नाला ज़रूरु लिखंदा करो त जीअं असां अवां जो हीउ पैगाम उन्हनि फनकारनि ताईं उन अदाकारनि ताईं पहुचायूं ज़ाहिर आहे हीअ जेकी असां अपडेट पहुचाईंदा आहियूं अपडेट असांजे फनकारनि ते बि पहुचंदी आहे रुगो अवां ते न पहुचंदी जी हाँ दोस्तो अहिड़ीअ तरह हर अपडेट मां पहुचाइण जी वधि में वधि अवां दोस्तनि ताईं मां पहुचाइण जी वधि में वधि कोशिशि कंदो हलंदुसि जीअं अवां जो साथ रहियो इनशाला हीउ साथ पंहिंजो साथ सलामत रहंदो इनशाला ही मोहबतूं क़ाइमु रहंदियूं ही मोहबतूं दायम क़ाइमु रहंदियूं ऐं इख़लाक़ जे दायरे में रहंदियूं इनशाला तमामु जल्द अज जल्द अवां खे हिकिड़ो बहितरीन स्क्रीन ते मां पाण बि हिन स्क्रीन ते ॾिसण में ईंदुसि त दोस्तो तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी अलाह करे ख़ुशि हुजो आबाद हुजो हमेशह गुलनि जा टहिका टणंदा रहो त दोस्तो मां तव्हां सभिनी खे ख़बर आहे त मां आख़िर में हिकिड़ो मैसेज ॾींदो आहियां दोस्तनि खे जेके दोस्त जी हींअर मुंहिंजो न्यू दोस्त आयो आहे जातीअ खां जी हाँ जातीअ खां आहे असांजो दोस्त साजन अली साहिबु उन दोस्त जी वॾी महिरबानी ॿियो आहे दोस्त साजन अली सोलंकी कश्मीर वारो उनजी वॾी महिरबानी ॿियो दोस्त आहे असांजो आरिफ कलादी शिकारपुर वारो उनजी वॾी महिरबानियूं
ऐं एजाज़ मला साहब जी वॾी महिरबानी, उहो बि शिकारपुर जो वास्तो आहे। ऐं जेकमाबाद का दोस्त आहे असांजो खोसो अयूब साहब, जेकमाबाद बलोचिस्तान जे बॉर्डर ते उहो असांजो दोस्त आहे, उहो बि ॾिसंदो। ॿियो आहे असांजो अमीर बख्श खोसो साहब, उहो असांजो जेको आहे ओस्ता मोहम्मद खां, ऐं ओस्ता मोहम्मद हिकिड़ो ॿियो बि दोस्त आहे असांजो पंहिंजो मोहम्मद पिंजल। जी हा, मोहम्मद पिंजल गुनियो साहब, उनजी बि वॾी महिरबानी, उन असांखे ओस्ता मोहम्मद खां जेको आहे असांखे सब्सक्राइब कयो आहे। ठीकु अहिड़ी तरह जेकॾहिं अवां बि दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते पंहिंजो नालो ॿुधाइण चाहियो था त जल्दीअ में दोस्तो कमेंट बॉक्स में पंहिंजो नालो ज़रूरु लिखो ऐं पंहिंजी ज़ात ऐं पंहिंजो जेको आहे हर जेको आहे तव्हां लिखंदा ईंदव त असां मूंखे ख़बर पवंदी तव्हां किथां लिखियो आहे, किथां ॻाल्हायो था पिया ऐं कहिड़े शहर खां तव्हां असांजो ड्रामो ॾिसंदा आहियो। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी, अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह बुलंद जी आंच कंदा टणंदा रहो, इहा मुंहिंजी दुआ आहे अवां दोस्तनि जे लाइ, पहिरीं प्यारनि जे लाइ। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ऐं मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसण न विसारींदा, जल्दी मुंहिंजे हिन वीडियो खे वॉच करो पूरो, छो त अवां जी जेका सपोर्ट आहे, अवां जो जेको सहकार आहे, जेको साथ आहे, मुंहिंजे लाइ तमामु घणो क़ाबिल इज़त आहे। मां दोस्तनि जो ठोराइतो आहियां, जन दोस्तनि मूंखे जेको आहे कमेंट कंदा आहिनि, लाइक कंदा आहिनि ऐं मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो आहे ऐं पूरो मुंहिंजे हिन वीडियो खे वॉच कंदा आहिनि, उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानी। दोस्तो जीअं त असीं ॻाल्हि कयूं पिया किस्त नंबर 5 जी, जीअं शेरोज़ ख़ान ऐं बहादुर ख़ान जेका पंहिंजे पुट खे सम्झाए थो पियो त जेके अॼुकल्ह जी जेके ओनायूं आहिनि, जेके तुंहिंजियूं ग़लतियूं आहिनि, जेके तुंहिंजा हे कमकार आहिनि, सभिनि ते मुंहिंजी नज़र आहे ऐं मां हाणे चाहियां थो त तुंहिंजी शादी कराइणु घुरिजे। जंहिं ते शेरोज़ ख़ान पंहिंजे ख़ान बहादुर पीउ खे चए थो त अबा अञा तव्हां पुराणे दौर जा आहियो ऐं जेको दौरु हले थो पियो उहो डिजिटल दौरु हले थो पियो ऐं मथां कमदार अची वञे थो ऐं कमदार खे चए थो त सावण फ़क़ीर जी जेका छोकिरी आहे उन ते कंहिं हमलो कयो, कंहिं अगवा कयो, उन जी का ख़बर आहे? जंहिं ते जेको आहे धनी बेग खे ख़बर हुजणी करे जेको कमदार आहे उनखे ख़बर बि हूंदी आहे ऐं उहो जेको आहे नज़रूं शेरोज़ ख़ान खणी करे पोइ बि ॻाल्हि लिक मिक ॿुधाईंदो आहे त साईं मां घणे भाङे उन्हनि जेको आहे ॾियारनि ते पहुतो आहियां ऐं जल्द अज जल्द मां उन्हनि जो जेको आहे कंहिंजे साम्हूं उनजा नाला नथो ॿुधाइणु चाहियां। ख़ान बहादुर ख़ान खे ॿुधाईंदो आहे जीअं त ख़ान बहादुर ख़ान कावड़ में अची हिनखे चवंदो आहे त कीअं बि करे जेको आहे तूं कमदार इहो कमु करे ॾेखार त इहो कोई केरु आहे जेको ज़ीनत खे अगवा करण वारो। ऐं हुन खां अलावा ॿियो सीन लॻे थो पियो ख़ान बहादुर ख़ान चांडोकी जो जेको आहे रिश्तो वठण जे लाइ होॾां वञे थो ऐं चांडोकी जे रिश्ते वठण जे लाइ जेको पीउ आहे हुन खां घुर करे थो, जंहिं ते चांडोकी जे उहो पीउ हुनखे चए त मां पंहिंजी चांडोकीअ खां उनजी जेको आहे रज़ामंदी ज़रूरु वठंदी आहियां। ते हुनजी जेका माउ वेठल हूंदी आहे चांडोकी जी, उहा बि इन फ़ैसिले जो जेको इनकार कंदी आहे त असां फ़िलहाल पंहिंजी छोकिरीअ खां इजाज़त वठंदासीं। जिते ख़ान बहादुर ख़ान जी जेकी घरवारी आहे उहा जेका चांडोकी खां पुछण जे लाइ वञे थी ऐं चांडोकी खे सम्झाए थी पई त तूं इहो जेको आहे रिश्तो ठुकराए तोखे शेरोज़ ख़ान जी ख़बर आहे। जंहिंते चांडोकी चए थी मूंखे ख़बर आहे त मां हरू भरू जेको आहे आड़ा में पंहिंजे पाण खे सटणु नथी चाहियां। ऐं ॿिए पासे जेका चांडोकी आहे उहा हैदर अली सां नाले हिकिड़ो जेको पुलिस इंस्पेक्टर आहे या DSP आहे, बाक़ाइदा किस्तूं अञा कोन आहियूं, जीअं अची वेंदियूं उन बाबति अवां दोस्तनि खे मां ज़रूरु आगाहींदुसि। उन सां प्यार करे थी ऐं उन्हनि सां जेको पंहिंजो लव करे थी, उनमें कचहरी हले थी, उन्हनि जो उहो सीन लॻे थो। हुन खां पोइ ख़ान बहादुर ख़ान खां पोइ वरी हिकिड़ो ॿियो सीन लॻे थो जेको उहो ॿुधाए थो पियो सावण फ़क़ीर और सावण फ़क़ीर ऐं जेका हुते माई बीठल हूंदी आहे, माई हुनखे चवंदी आहे त तूं जेको साधू आहीं, जीअं त सावण फ़क़ीर चवंदो आहे मां एतिरो साधू बि न आहियां जो नक समानी खायां, मूंखे सभु ख़बर आहे ऐं मां अन क़रीब जेको आहे उन्हनि खे बेनकाब कंदुमि, मुंहिंजी नियाणी जी ही हालत कई आहे। ऐं हुन खां अलावा दोस्तनि खे मां इहो ॿुधाईंदो हलां ऐं ॿियो पोइ वरी आख़िरी सीन लॻे थो चिबड़ जो जेको चिबड़ आहे जेको मानी खणी अचण वारो जेको आहे गार्ड हिनखे सां कचहरी कनि था पिया, हिते हिन सीन जेको आहे हिन पूरी किस्त जो वेंडअप पियो थिए। त दोस्तो जेकी अचण वारी जेकी किस्त आहे उन में हाणे छा थींदो, कहिड़ो हुनमें मरल थींदो। ऐं ॿिए पासे जेको आहे शेरोज़ ख़ान उन्हनि पंहिंजनि माण्हुनि खे बि घुराए वठे थो, जन
ज़ीनत खे अगवा करण में उनजी मदद कई हुई ऐं उन्हनि खे चयो त जल्द अज़ जल्द इन खे जेको आहे ख़तमु करिणो। मूं तव्हांखे ॿुधायो जेकॾहिं बाबा खे ख़बर पई त इन छोकिरी खे ज़ीनत खे अगवा करण में मुंहिंजो हथु आहे त उनखे ज़िंदा कोन छॾींदा, मुंहिंजी बदनामी थींदी, त बहितर आहे कीअं बि करे छोकिरी खे ख़तमु कयो ऐं इहा बि ग़लती न कजे विच में मां बि न अचां। जंहिं ते उहे चवनि था पिया त उन ते पार ॾियण वारा तव्हांजे बाबा जा माण्हू बीठल आहिनि ऐं असीं इहा कोन ग़लती कंदासीं। दोस्तो हीअ हुई किस्त नंबर 5 जी जेको आहे अब जेका अवां दोस्तनि ताईं पहुचाई, जेका अचण वारी किस्त आहे 6 नंबर। उन 6 नंबर किस्त में छा थींदो, छा थियण वारो आहे, उहो ॾिसण न विसारींदा ऐं हर जेको आहे सूमर खां जुमेरात ताईं जेको ड्रामो हले थो पियो, अवां दोस्तनि जे लाइ मां इहा अपडेट खणी पहुतो आहियां। इनशाला मां उमेद कयां थो त मुंहिंजी हीअ जेका अपडेट अवां दोस्तनि खे तमामु घणी पसंदि ईंदी ऐं जेके दोस्त अञा ताईं मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब न करे चुका आहिनि त उन्हनि दोस्तनि खे मां वरी बि इहा गुज़ारिश कयां थो त जल्दी जल्दी में दोस्त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे बि दॿाए छॾियो त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अवां दोस्तनि सां अवां पहिरीं प्यारनि दोस्तनि जे मोबाइल ताईं पहुचाए मिले अवां खे बहितरीन अपडेट। ऐं जेके बि अवां ड्रामा ॾिसंदा आहियो सिंधी मीडिया जा, उन्हनि सभिनी ड्रामनि जी मां अपडेट अवां दोस्तनि ते पहुचाईंदो आहियां। मां उमेद कयां थो त मुंहिंजी जेका इहा वॉइस आहे अवां दोस्तनि खे तमामु भली लॻंदी हूंदी ऐं अगरि कसी बि लॻे थी त मां अवां दोस्तनि खे वरी बि गुज़ारिश कयो त इन लाइ दरगुज़र करे मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं वॉच कंदा कयो। दोस्तो आख़िर ताईं वॉच करण सां तव्हांजी सपोर्ट जी मूंखे तमामु घणी ज़रूरत आहे। जेकॾहिं अवां मूंखे सपोर्ट न कंदव, मुंहिंजे वीडियो खे न ॾिसंदव त ज़ाहिर जेके मां हीअ महिनत कयांदो अवां जे लाइ, मुंहिंजी सारी जी सारी महिनत रायगा हली वेंदी। त दोस्तनि जी वॾी महिरबानी, अलाह ताला ख़ुशि हुजे, आबाद हुजे, हमेशह गुलनि जा टेकंदा टणंदो रहो ऐं लाइक कमेंट बॉक्स में हलिया वञो ऐं लिखो पंहिंजो नालो, पंहिंजी ज़ात, पंहिंजे शहर जो नालो लिखो ऐं पंहिंजे दोस्तनि जी रहनुमाई जे लाइ ऐं हिन ड्रामे बाबति जिन जिन दोस्तनि जिन जिन फनकारनि जो अमांखे कमु पसंदि अचे थो त उन्हनि दोस्तनि जा उन्हनि अदाकारनि जा नाला ज़रूरु लिखंदा करो त जीअं असां अवां जो हीउ पैगाम उन्हनि फनकारनि ताईं, उन्हनि अदाकारनि ताईं पहुचायूं। ज़ाहिर आहे हीअ जेकी असां अपडेट पहुचाईंदा आहियूं, अपडेट असांजे फनकारनि ते बि पहुचंदी आहे, रुगो अवां ते न पहुचंदी। जी हाँ दोस्तो, अहिड़ीअ तरह हर अपडेट मां पहुचाइण जी वधि में वधि अवां दोस्तनि ताईं मां पहुचाइण जी वधि में वधि कोशिशि कंदो हलंदुसि जीअं अवां जो साथ रहियो। इनशाला हीउ साथ पंहिंजो साथ सलामत रहंदो। इनशाला हीअ मोहबतूं क़ाइमु रहंदियूं, हीअ मोहबतूं दायम क़ाइमु रहंदियूं ऐं इख़लाक़ जे दायरे में रहंदियूं। इनशाला तमामु जल्द अज़ जल्द अवां खे हिकिड़ो बहितरीन स्क्रीन ते मां पाण बि हिन स्क्रीन ते ॾिसण में ईंदुसि। त दोस्तो तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी, अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टहिका टणंदा रहो। त दोस्तो मां अवां सभिनी खे ख़बर आहे त मां आख़िर में हिकिड़ो मैसेज ॾींदो आहियां अवां दोस्तनि खे। जेके दोस्त जीअं हींअर मुंहिंजो न्यू दोस्त आयो आहे जातीअ खां, जी हाँ जातीअ खां आहे असांजो दोस्त साजन अली साहिबु, उन दोस्त जी वॾी महिरबानी। ॿियो आहे दोस्त साजन अली सोलंकी कश्मीर वारो, उनजी वॾी महिरबानी। ॿियो दोस्त आहे असांजो आरिफ कलादी शिकारपुर वारो, उनजी वॾी महिरबानियूं ऐं एजाज़ मला साहिब जी वॾी महिरबानी, उहो बि शिकारपुर सां जो वास्तो आहे। ऐं जेकमाबाद का दोस्त आहे असांजो खोसो अयूब साहिबु, जेकमाबाद बलोचिस्तान जे बॉर्डर ते उहो असांजो दोस्त आहे, उहो बि ॾिसंदो। ॿियो आहे असांजो अमीर बख़्श खोसो साहिबु, उहो असांजो जेको आहे उस्ताद मोहम्मद खां ऐं उस्ताद मोहम्मद खां ॿियो बि दोस्त आहे असांजो पंहिंजो मोहम्मद पिंजल। जी हाँ मोहम्मद पिंजल गुने साहिबु, उनजी बि वॾी महिरबानी, उन असांखे उस्ताद मोहम्मद खां जेको आहे असांखे सब्सक्राइब कयो आहे। ठीकु अहिड़ी तरह जेकॾहिं अवां बि दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते पंहिंजो नालो ॿुधाइण चाहियो था त जल्दी जल्दीअ में दोस्तो कमेंट बॉक्स में पंहिंजो नालो ज़रूरु लिखो ऐं पंहिंजी ज़ात ऐं पंहिंजो जेको आहे हर जेको आहे तव्हां लिखंदा ईंदव त असां मूंखे ख़बर पवंदी तव्हां किथां लिखियो आहे, किथां ॻाल्हायो था पिया ऐं कहिड़े शहर खां तव्हां असांजो ड्रामो ॾिसंदा आहियो। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी, अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टेकंदा टणंदा रहो। इहा मुंहिंजी दुआ आहे अवां दोस्तनि जे लाइ, पहिरीं प्यारनि जे लाइ। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो।
दोस्तों वरी मिलूं था नेक्स्ट वीडियो जे लाइ पैसे पे दोस्तनि खां हमेशह जेको मैसेज ॾींदो आहियां जिदा न बुदा पाकिस्तान जिंदाबाद जीअं लतीफ़ जी नगरी जीअं सिंधी मारवाड़ा जीअं सिंध में रहंदड़ तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ सिंधी पंजाबी सिराइकी बुराइकी बलोची ठरी मारवाड़ी उर्दू जेके भी माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि सभिनी खे साथ सलामत अला करे ख़ुशि हुजो आबाद हुजो हमेशह गुलनि जा पेक मटंदा रहो। तो दोस्तों वरी मिलूं था नेक्स्ट वीडियो जे लाइ तेसीं ताईं दोस्तनि खां वठंदो आहियां इजाज़त। पंहिंजो ख्याल रखो, पंहिंजे पाड़े वारनि जो ख्याल रखो, पंहिंजी नियाणियुनि खे सुठे में सुठी तालीम ॾियारो ऐं जेका पंहिंजे ॿारनि खे पंहिंजी कस्टडी में रखो, पंहिंजी रहनुमाई में रखो, पंहिंजी नज़रनि अॻियां रखो, उन्हनि खे आवारा गर्दी खां बचाए रखो। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी अला करे ख़ुशि हुजो हमेशह गुलनि जी टेकंदा टिड़ंदा रहो। या मुंहिंजा दोस्तनि जे लाइ पूरी प्यारनि जे लाइ दुआऊं हूंदियूं आहिनि, नेक तमन्नाऊं हूंदियूं आहिनि ऐं मुंहिंजे आख़िर ताईं वीडियो ॾिसण जूं तमामु घणियूं अमा दोस्तनि जी महिरबानी अला करे ख़ुशि हुजो आबाद हुजो हमेशह गुलनि जा टेकंदा टिड़ंदा रहो। वरी मिलूं था ॿिए वीडियो जे लाइ तेसीं ताईं अमा दोस्तनि खां वठंदे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।